सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद काइम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ खिपरो वेझो खाही थाने जे हद में 5 ॾींहं अॻु ॻोठ उर्स ख़ासकेलीअ में बाअसरनि असांजे घरनि में घिरी असांजे परिणियल औरत हसीना ख़ासकेलीअ खे बाअसर अगवा करे खंबे विया। वारसनि अलाह ॾिनो ख़ासकेली महमद उर्स ख़ासकेली औरतुनि शरीफ़ा खेरा ऐं ॿियनि परिणियल औरत जी बाज़ियाबीअ लाइ मेन मीरपुर ख़ासि रोड बंदि करे खिपरो वाह वारी मोरीअ ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। धरणे सबबि ट्रैफिक जाम थी वई। वारसनि साफ़ इन अॻियां दाहींदे चयो त 5 ॾींहं अॻु में शादीशुदा औरत हसीना ज़ाल अलाह ॾिनो ख़ासकेली अगवा थी वई हुई। असां खाही थाने ते बाअसरनि जे ॾाढ ख़िलाफ़ दाहियो पर असांजी खाही पुलिस दाह नाहे ॿुधी। असां कंहिंजे अॻियां दाहूं कयूं। असां ग़रीब मिसकिन माण्हुनि जी पुलिस हिक बि नथी ॿुधे। उन्हनि इल्ज़ाम मरींदे चयो त राति देर सां बाअसरनि असांजे घरनि ते हमिलो कयो। हमले में गोली लॻण सबबि कांबू वलद ओभायो ख़ासकेली सख़्तु ज़ख़्मी थियो जंहिंखे इलाज लाइ हैदराबाद अस्पताल दाख़िल करायो वियो आहे। उन्हनि वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे त असांजी न्याणीअ खे बाअसरनि खां बाज़ियाब कराए न वञे। ॿिए तरफ़ DSP खिपरो अब्दुल सत्तार आजन वाक़े वारे हंधि पहुतो। वारसनि सां ॻाल्हियूं करे रोड खोलारायो वियो ऐं खाई थाने ते पहुची फरियाद वहीद ख़ासकेली जी फरियाद ते गुनाह नंबर 6023 दाख़िल करे SHO खाई खे हुकुम जारी कयो त फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार करे। ॿिए तरफ़ SHO खाई महबूब अली चाचड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ छापा हणणु शुरू कया आहिनि।